को मुल्ला चवे, को काज़ी चवे, को सूफ़ी चवे, को गाज़ी चवे, को रोज़ेदार नमाज़ी चवे, आऊं जो ई आहियां सोई आहियां। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां तव्हांजी पंहिंजी सैयद सदर बुखारी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह में राण में तव्हां सां गॾु। उमेद आहे त ठीकु हूंदा, ख़ुशि हूंदा, आबाद हूंदा ऐं पंहिंजे प्यारनि सां हूंदा, ख़ुशियूं वंडींदा हूंदा ऐं ख़ुशियूं ॾेई रहिया हूंदा। ऐं इन करे जो ज़िंदगी हिकिड़े दफ़ा ई मिले थी, इलाही नंढड़ी आहे, इनखे ख़ुशियुनि सां गुज़ारियो। जीअं त नाज़रीन हमेशह जीअं अॼु बि असांजे प्रोग्राम सुबुह में राण में भलोड़ महिमान असां सां गॾु आहिनि। मां उन्हनि जो तव्हां सां तारीफ़ कराईंदी हलां। असांजे प्रोग्राम सुबुह में राण में जेको असांजो महिमान असां सां गॾु आहे उहो सूफ़ी फ़क़ीर एजाज़ अली ख़ासकेली आहे ऐं उन सां गॾु जेके आहिनि हारमोनियम ते मुर्क महबूब अली ख़ासकेली ऐं परवेज़ अली ऐं सुभान अली ढोलक नवाज़। त मां उन्हनि खे वेलकम चवंदसि पंहिंजे प्रोग्राम सुबुह में राण में। त कीअं आहियो एजाज़ अली साहब, तव्हां ठीकु आहियो? बाबा साईं दुआऊं तव्हांजो, अलाह साईं तव्हांखे आबाद रखे। जेके बि असांखे ॾिसनि पिया, असांजी सिंधवासी लतीफ़ साईं जो मेलो हले पियो, राति मेले जी हाज़िरी, अॼु मेले जो प्रोग्राम पंहिंजे मेरान टीवी सां गॾु पूरे सथ सां अदा मुर्तज़ा मजबूर जूं कोशिशूं बा ख़ाल जागीरानी। अॼु इंशाअल्लाह ताला उमेद आहे त लतीफ़ साईं जे हवाले सां, मेले जे हवाले सां बिल्कुलु मां तव्हां खां इहो ई पुछंदसि त तव्हां जेको कल्ह हाज़िरी ॾिनी लतीफ़ सरकार ते, इन जे हवाले सां कुझु जी 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 इंशाअल्लाह ताला जेको असांजो हाल हूंदो लतीफ़ जी वाई सां महफ़िल जो शुरूआति कंदासीं। ऐं असां हिते अची मेरान टीवी ते जॾहिं बि असां ईंदा आहियूं इहो असांजो ॼण पंहिंजो घर आहे। तव्हां कीअं ॾिठो राति मेले खे? जेके तव्हां मेले ते अलाह साईं जा करम, लतीफ़ जी नगरी जेको सिंध जो मालिक आहे उते तूं ई तूं लॻी पई, ॾाढो सुकून आयो। माना उते पुॼण खां पोइ ईअं माण्हू सम्झे थो त ॿाहिरि दुनिया विसरी थी वञे, जो इहे ई जॻहूं आहिनि अदब जूं ऐं पहिराइण जूं, इतां सबक़ु दर्स मिले थो असांखे। बिल्कुलु सो असांखे ॾाढो सुकून आयो दिली, ॾाढो तमामु त कहिड़ी ॻाल्हि कयां, जेका ॻाल्हि कयां सां घटि आहे। दरगाहनि जूं जेके आहिनि सूफ़ी दरगाहूं आहिनि, लतीफ़ सरकार, शाह शहीद जोगदन बादशाह, हिते मोहबत ऐं प्यार अमुन जो पैगाम मिलंदो आहे। पोइ हुते सुकून ई सुकून हूंदो आहे। बाबा तव्हां भला प्रोग्राम जी शुरूआति कीअं था कयो? शुरूआति बि असां हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई साईं जन जी वाई सां कंदासीं। बिस्मिल्लाह। अल्लाह 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 अल्लाह
हो अल्लाह अल्लाह चढ़िया चोटी चढ़िया चोटी सिए मुझो मीह पलियो नाम रे त ईअं पियो महसूसु थिए जीअं त भिट धणी ते आहियूं जहिड़ो रूहानी सुकून मिलियो आहे बिल्कुलु बिल्कुलु माशाअल्लाह तव्हांजी कीअं कैफ़ियत हुई राति भिट धणी जंगण ते असां बि जेॾी महिल स्टेज ते आयासीं छो जो इहा स्टेज वॾी स्टेज आहे लतीफ़ साईं जी स्टेज इहा इन स्टेज जे अचण जे लाइ बि हर फनकार जी दिलि चवंदी आहे छो जो मूंखे 15-20 साल थी विया आहिनि ऐं जॾहिं लतीफ़ साईं ते त हर वक़्तु वेंदा आहियूं ज़ियारत ते जॾहिं क्रासिंग थींदी आहे हूअं बि दिलि चवंदी आहे हलिया वेंदा आहियूं छो जो इंसानु कॾहिं बि थोरो परेशान थिए त हलियो वञे कंहिं दरगाह जी ज़ियारत करे सो इहे दिलि में तमन्ना हूंदी त कॾहिं असांजी इन स्टेज ते कॾहिं ॻाईंदासीं शुक्र अल्हम्दुलिल्लाह लतीफ़ साईं असांजी पूरी उमेद कई अॻे साल बि कल्चर डिपार्टमेंट वारा घुरायो हिन साल बि असां ते महिरबानी कयूं असांजे कल्चर डिपार्टमेंट वारा छो जो हर फनकार जी सार लाहिनि था माण्हू महिनत कंदो अचे हिमत कंदो अचे हिमत ते बंदा मदद ख़ुदा पंहिंजी हिमत माण्हू करे महिनत करे हींअर असांजो मिनिस्टर आहे साईं ज़ुल्फ़कार शाह तमामु बहितरीनु माण्हू आहे बहितरीनु इंसानु तमामु फ़क़ीर माण्हू आहे जंहिं असांजो DG साहिबु आहे मुनवर मैसर साहिबु पूरी टीम आहे जेका उन्हनि जी अदा हबीबुल्लाह मेमून अदा सलीम सोलंगी रूहुल्लाह मेमून सभई असांजा पिरे प्यारा आहिनि अलाह साईं उनखे सलामत रखे हर फनकार सां माना उनखे ताउन कनि था ऐं उनखे घुराइनि था मौक़ियो ॾियनि था असांखे बि उन मौक़ियो ॾिनो आहे अलाह साईं उनखे ख़ुशि रखे आबाद हुजे असां बि दुआगू आहियूं उन्हनि जा छो असांजी दिलि जी उमेद इहा पूरी थी आहे लतीफ़ जी स्टेज ते असां आया आहियूं इहे असांजा लतीफ़ साईं जा करम ऐं इन्हनि भाइरनि जी महिरबानी मार्फत खां सवाइ रस्तो कोन मिलंदो आहे न न सुठी ॻाल्हि आहे त हक़दार खे हक़ मिलणु खपे जी जी जी
ऐं तव्हांजी महिरबानी तव्हां अहिड़ी ज़बरदस्त असांखे वाई ॿुधाई ऐं असांखे जहिड़ो रूहानी सुबुह साईं हिकिड़ी सुबुह जी थधिड़ी हवा पई लॻे वरी लतीफ़ जी वाई त पोइ छा ॻाल्हि कजे। जीअं असां लतीफ़ साईं जी नगरी में वेठा आहियूं। हा बिल्कुलु। ही प्रोग्राम तक़रीबन मेहरान टीवी जो इहो हिकिड़ो अहिड़ो माना अमल आहे जो असां तव्हां ॾिसंदो त हर न्यूज़ खां पहिरीं लतीफ़ साईं जो बैत हलंदो आहे। बिल्कुलु। ऐं तक़रीबन मेहरान टीवी खे माना माण्हू ॾिसनि था ऐं अदा मुर्तज़ा मजबूर जूं इहे वॾियूं कोशिशूं आहिनि लतीफ़ साईं खे खणी आयो आहे। माना हूअं चैनल ॿियनि ते मां जहिड़ा को प्रोग्राम थिए ख़ासि त ठीकु आहे त माना मेहरान टीवी ते इहो आहे न्यूज़ खां पहिरीं लतीफ़ साईं जो बैत ॾिसो बि इंग्लिश उर्दू ऐं सिंधी में। एजाज़ अली असां ॻाल्हि कंटिन्यू रखूं था। जीअं त नाज़रीन तव्हां असांजो प्रोग्राम इंजॉय करे रहिया हूंदा ऐं लतीफ़ साईं जूं तव्हां वायूं ॿुधी रहिया हूंदा ऐं सुबुह जो तव्हांखे इलाही मज़ो बि अची रहियो हूंदो। जीअं त नाज़रीन असांजे प्रोग्राम में थियो आहे नंढड़ी साई जो टाइम ऐं मूंसां जुड़िया रहिजो। असां था वञूं साई। वेलकम बैक नाज़रीन, मां तव्हांजी सैयद सदफ़ बुखारी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। जीअं त नाज़रीन तव्हां असांजो अॼु प्रोग्राम इंजॉय करे रहिया हूंदा ऐं लतीफ़ साईं जूं वायूं बि ॿुधी रहिया हूंदा ऐं थधिड़े पर सुबुह जे में तव्हांखे इलाही मज़ो अची रहियो हूंदो। जीअं त नाज़रीन मां तव्हांखे चवंदसि त जेके तव्हांजा पंहिंजा दोस्त आहिनि उन्हनि खे नाराज़ न कयो। जीअं तस्बीह जा दाणा टुटी वेंदा आहिनि पोइ उन्हनि खे गॾु कबो आहे, ईअं ई पंहिंजे दोस्त जेके सुठा दोस्त हुजनि सेंसियर हुजनि उन्हनि खे कॾहिं बि नाराज़ न कयो। जेकॾहिं रुसी बि वञनि त उन्हनि खे राज़ी करे वठो। जीअं त नाज़रीन अॼु असांजे प्रोग्राम में फ़क़ीर सूफ़ी फ़नकार एजाज़ अली असां सां गॾु आहे। असां था हलूं उनजे तरफ़ त असां सूफ़ी फ़नकार एजाज़ अली ख़ासि केली खे चवंदासीं त हू असांखे छा थो हाणे ॿुधाए। बाबा साईं ही बि उहा ई आहे हज़रत शाह लतीफ़ भिटाई सरकार जी जेका राति असां मेले में हाज़िरी कई आहे। ही प्रोग्राम बि उन हिसाब सां अदा मुर्तज़ा मजबूर प्रोग्राम रखियो आहे पर्सनल लतीफ़ साईं जे मेले जे हवाले सां उहा ई वाई असां पेश कयूं था। जी जी बिस्मिल्लाह ॿुधायो। अल्लाहु
पर मियां खान बलोचा पल लगी आया पर मियां खान बलोचा पल लगी आया पल के न रहे दिल सुभान अल्लाह इलाही जहिड़ो रूहानी सुकून थो मिले न लतीफ़ सरकार जी शाइरी ॿुधी करे वरी ॿियो फ़नकार हुजे तव्हां जहिड़ो वरी अहिड़ी आवाज़ हुजे त पोइ छा ॻाल्हि कजे। ऐं सूफ़ी फ़क़ीर एजाज़ अली ख़ासकिली साहिबु तव्हां ॿुधायो त तव्हांखे केतिरो अरिसो थियो आहे जेको तव्हां माना इन में लतीफ़ सरकार जी वायूं ॿुधायो पिया या इन मौसीक़ी जे सफ़र में? बाबा ॻाईंदे त असांखे 1988 खां असां ॻाइणु शुरू कयो आहे। हाणे 2024 पियो हले, हिसाबु लॻायो त 35 साल 36 साल असांजी सर्विस आहे। पहिरियां हुयासीं ज़माने में तौहीद जी शुरूआति में सिलसिलो त हुयो, छो जो असांजे इलाइक़े में दरगाहूं आहिनि। दरगाह आहे मुर्शिद साईं नबर साईं जी दरगाह आहे, रक़सम साईं अली मर्दां शाह साईं दुल्हन शाह जी दरगाह आहे। उते माना हर मंगल चइबो आचर जीअं अंगार जी राति, हर अंगार जी राति ते असां वेंदा हुआसीं। साईं फज़न साईं जन हूंदा हुया, उते पध वेंदासीं पैदल, ॻाए वरी सुम्ही रहंदासीं। पोइ आस्ते आस्ते माना उते वरी ॾिहाड़ा सालाना बि लॻंदा आहिनि अली मर्दां साईं जन जो। ॿिया बि असांजी दरगाह आहे, साईं अली गोहर शाह आहे, महदी सरकार आहे असांजे
जी 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 इलाइक़े में असां वेंदा हुआसीं इन दरगाह ते मुर्शिद इब्राहिम शाह जी दरगाह आहे साइकिलनि ते चढ़ी वेंदा हुआसीं ॻाइण अच्छा हा पोइ आस्ते आस्ते सिलसिलो ईंदो आहे माण्हू जीअं सर्विस थींदी त ख़बर पइजी वेंदी आहे सही पोइ जॾहिं हिन आयासीं हक़ीक़ी इश्क जेको हीअ आहे त ख़बर पई त हक़ वारे रस्ते में मज़ो आहे छो जो हूंदो इंसानु हिकिड़ो रस्ते खां आउट वेंदो कंहिं ग़लति सोबत में वेंदो ग़लति ख़्याल में त पोइ हुनजो नतीजो ओड़ो मिलंदो न हाँ बिल्कुल जॾहिं फ़क़ीरनि जी सोबत फ़क़ीरनि जो हथु नसीब थियो इन्हनि दरगाहनि ते आयासीं उते मोहबत जो अमन जो पैगाम मिलियो पोइ असां सोचियो त आहे असली शइ ही बिल्कुल छो जो पहिरियां माण्हू ॿिए माहौल में हूंदो आहे न पोइ अलाह जे ज़िक्र सां अलाह जे फ़क़ीरनि सां दिलि सुकून बि ईंदो आहे हाँ त हीअ ॿोली दरवेशनि जी सॼो इन में पैगाम आहे सही जेको मालिकनि फ़क़ीरनि ॾिनो आहे ॾिसो त हाणे 281 उर्स मुबारक लतीफ़ साईं जन जो हाँ कॾो की ॻाल्हि ॾिस करे विया आहिनि ॻाल्हियूं उहे ॾिस साम्हूं आहिनि न पंहिंजे बिल्कुल पाए कान कमान में मियां मार मुंहुं में आहीं तूं मथां तुंहिंजो ई तोखे लॻे वाह हर शइ में पाण आहे सही ऐं ॿिए जे लाइ बुरो सोचींदुसि हुनखे कुझु कोन थींदो ऐं पंहिंजे लाइ सोचियो सही लतीफ़ साईं जन जो बैत आहे वखर सो विहा जो पए पुराणो न थिए वखर सो विहा जो पए पुराणो न थिए वेचींदे विलात में ज़रो थिए न ज़ाए साका हड़ाला आॻ जंहिंजे उभई ॾाढी सुहिणी ॻाल्हि ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि ऐं ख़ूबसूरत पैगाम जीअं त नाज़रीन असांजे प्रोग्राम सुबुह मिराण खे जंहिं स्पॉन्सर कयो आहे उहो आहे स्किन वाइट पारां हिकु नओं फेस वॉश मुतारिफ़ करायो वियो आहे जंहिंजो नालो आहे स्किन वाइट राइस मिल्क फेस वॉश जेको तव्हांजे चहिरे खे अहिड़ो करे साफ़ जीअं शीशो जीअं त नाज़रीन असां था वञूं नंढड़ी साही ते असां सां जुड़िया रहिजो वेलकम बैक नाज़रीन मां तव्हांजी पंहिंजी सैयद सदक बुखारी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेराण में जीअं त नाज़रीन तव्हां असांजो प्रोग्राम इंजॉय करे रहिया हूंदा ऐं मिठड़े लतीफ़ साईंअ जूं तव्हां वायूं ॿुधी रहिया हूंदा ऐं भिट धणी पैगाम ॾिनो आहे अमन जो प्यार जो भाईचारे जो बहादुरी जो ऐं हुन हिमथायो बि आहे त भई बहादुर थियूं ऐं प्यार पाबो ऐं जीअं त नाज़रीन हाणे असां था हलूं फ़क़ीर फ़नकार सूफ़ी एजाज़ अली ख़ासकेली ॾे त हू असांखे छा थो ॿुधाए हाणे बाबा जी प्रोग्राम जीअं अॼु रखियो आहे अदा मुर्तज़ा लतीफ़ साईं जे मेले जे हवाले सां हीअ बि साईं लतीफ़ साईं जन जे शान में अदा वहीद हिकिड़ो असांजो भाउ आहे मशहूरु शहर आहे ऐं बहितरीनु फ़नकार आहे उनजी हिकिड़ी सिट्रोन भेटा आहे लतीफ़ साईं खे उहा पेश कयूं था बिस्मिल्लाह साईं सदाई साईं सदाई करीम ते सिंध सुकार दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करी सिंध जो आशान भिटाई सिंध जो आमान भिटाई सिंध जो आशान भिटाई सिंध जो आमान भिटाई सिंध जो आशान भिटाई सिंध जो आमान भिटाई मुझे मारोड़न सागन जो आरमान भिटाई सिंध जो शान भिटाई सिंध जो आमान भिटाई सिंध जो आशान भिटाई सिंध जो आमान भिटाई मुझे मारोड़न सागन जो सिंध जो आशान भिटाई सिंध जो आमान भिटाई भिट जो भिटाई आंसू पुजाए दर्द तन जा दर्द घटाए भिट धड़ियाई आंसू बुझाए दर्द वदन जा दर्द घटाए सिंध जो आशान भिटाई सिंध जो आमान भिटाई सिंध
सिंध जो आशान भिटाई सिंध जो आमान भिटाई भिटाई रहमत सिंध जो छात आहे मुक़दर सिंध जो घोट भिटाई रहमत सिंध जो छात आहे मुक़दर सिंध जो आशान भिटाई सिंध जो आमान भिटाई सिंध जो आशान भिटाई सिंध जो आमान भिटाई मुझे मारोड़न सांगन जो आरमान भिटाई सिंध जो आशान भिटाई सिंध जो आमान भिटाई सिंध जो आशान भिटाई सिंध जो आमान भिटाई सच चवे तो वही वफ़ाई शहरन जो असर ताज भिटाए सच चवे वही वफ़ाई शहरन जो असर ताज भिटाए सच चवे तो वही वफ़ाई शायरन जो असर ताज भिटाई सिंध जो आशान भिटाई सिंध जो आमान भिटाई सिंध जो आशान भिटाई सिंध जो आमान भिटाई मुझे मारोड़न सांगन जो आरमान भिटाई सिंध जो आशान भिटाई सिंध जो आमान 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 भिटाई सुभान अल्लाह इलाही ज़बरदस्त इलाही ज़बरदस्त फ़कीर साईं भला तव्हां पंहिंजे उस्ताद जे बारे में ॿुधायो कुझु उस्ताद बाबा गुलशेर दियोड़ो मुंहिंजो उस्ताद असांजो उस्ताद बाबा जलाल चांडियो केतिरो अरसो तव्हां गॾु रहियो पंहिंजे उस्ताद सां आउं नंढड़ो हुउसि पढ़ंदो हुयुसि पोइ बाबा साईं सां गॾु मोरे शहर में वेंदा हुआसीं उस्ताद जलाल बि हुते रहंदो उस्ताद जलाल बि मुंहिंजे उस्ताद जो उस्ताद अच्छा माना असांजो ॾाॾा उस्ताद अच्छा अच्छा हा उहो वॾो असांजो अबो हुयो उस्ताद जलाल उस्ताद गुलशेर हुन जो शागिर्द हो मशहूरु फ़नकार हे मुंहिंजो लिखियो पियो आहे न जी 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 गुलशेर तिवण जो शागिर्द फ़कीर एजाज़ अली ख़ासमी ले ख़ुशी पई थिए त तव्हां पंहिंजे उस्ताद जे यानी के खयूं पिया अचो फन खे गिरतारो तव्हांखे हथ में बाबा सां गॾु वेंदो हुउसि उस्ताद मोरे शहर में पोइ मुंहिंजो उस्ताद बांधी रोड शहर मोरो अदा मुर्तज़ा मजबूर असांजो उहो बि असांजे मोरे सां ई तालिक आहे जी 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 जीअं मोराई साहिबु आहे गुलाम नबी मोराई साहिबु असांजो तमामु बहितरीनु जंहिंजो मेरान टीवी जो मालिक आहे बिल्कुलु फ़कीर एजाज़ तव्हांखे मां ॻाल्हि पई कढियां त मां चवां थी ॻाल्हियुनि जो सिलसिलो जारी ठाहे रखूं पर तव्हां कुझु ॿुधायो असांखे हींअर हा ज़रूरु ॿुधायूं था वरी लतीफ़ साईं वाई ॿुधायूं था हा बिल्कुलु सर निसरिया पांद उतर लगा पिरी सर निसरिया पांद उतर लगा पिरी मुँह तो कारण कांद से सुखाऊं कयूं सजन तूम छड़े जाऊं जिया तुझे आसरे सब सपाड़ू सूरजू एक लज़े मंझ लटेज एक दिल भर मोन मटेज जो मुल्क मटियो ता घोरियो
यार सजण जे पेराकड़ी जे ॾियूं यार सजण जे पेराकड़ी जे ॾियूं आऊं मारी आहे आला ओ मारी आहे आम्या यार सजण जे पेराकड़ी जे ॾियूं यार सजण जे पेराकड़ी जे ॾियूं आऊं मारी आहे आला ओ मारी आहे आम्या यार सजण जे पेराकड़ी जे ॾियूं यार सजण जे पेराकड़ी जे ॾियूं दर दोस्तन जे कई जो हूंदा ओ दर दोस्तन जे कई जो हूंदा ओ दर दोस्तन जे कई जो हूंदा ओ मूं जहिड़ा मुश्ताक अलाम्या मूं जहिड़ा मुश्ताक अलाम्या यार सजण जे पेराकड़ी जे ॾियूं यार सजण जे पेराकड़ी जे ॾियूं आऊं मारी आहे आम्या ओ मारी आहे आम्या यार सजण जे पेराकड़ी जे ॾियूं यार सजण जे पेराकड़ी जे ॾियूं जाते काते महबूबन जी जाते काते महबूबन जे जाते काते महबूबन जे जाते काते महबूबन जे आहे हुस्न जी हक अलाम्या ओ आहे हुस्न जी हक अलाम्या यार सजण जे पेराकड़ी जे ॾियूं यार सजण जे पेराकड़ी जे ॾियूं आऊं मारी आहे आला आऊं मारी आहे आम्या यार सजण जे पेराकड़ी जे ॾियूं यार सजण जे पेराकड़ी जे ॾियूं यार सजण जे पेराकड़ी जे ॾियूं सुरमो सही कर अखियुनि जो मियां ओ सुरमो सही कर अखियुनि जो मियां सुरमो सही कर अखियुनि जो मियां ख़ासि पिरियां जी खाक अलाम्या ओ ख़ासि पिरियां जी खाक अलाम्या यार सजण जे पेराकड़ी जे ॾियूं यार सजण जे पेराकड़ी जे ॾियूं आऊं मारी आहे आम्या आऊं मारी आहे आम्या यार सजण जे पेराकड़ी जे ॾियूं यार सजण जे पेराकड़ी जे ॾियूं अब्दुल लतीफ़ जे पिरी असांजो शाह लतीफ़ जे पिरी असांजो अब्दुल लतीफ़ जे पिरी असांजो ओ शाह लतीफ़ जे पिरी असांजो हमेशा आउस नाक अलाम्या ओ हमेशा आउस नाक अलाम्या यार सजण जे पेराकड़ी जे ॾियूं यार सजण जे पेराकड़ी जे ॾियूं आऊं मारी आहे आम्या आऊं मारी आहे आम्या यार सजण जे पेरा
इलाही ज़बरदस्त जीअं त नाज़रीन असां सां जुड़िया रहिजो असां था वञूं न्यूज़ ब्रेक ते वेलकम बैक नाज़रीन मां तव्हांजी सैयद सदब बुखारी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में जीअं त नाज़रीन तव्हां असांजो प्रोग्राम इंजॉय करे रहिया हूंदा ऐं चांहि जा कप हथ में हूंदा ऐं मुंहिंजूं भेणूं ऐं भाइर ॾिसी रहिया हूंदा ऐं के ॾूरा इलाइक़नि में बि जेके मुंहिंजूं भेणूं आहिनि उहे असांजो प्रोग्राम इंजॉय करे रहियूं हूंदियूं ऐं जीअं त नाज़रीन असांजे प्रोग्राम में फ़क़ीर रागी जेको आहे एजाज़ अली ख़ासकेली साहब मां उनखां पुछंदसि त पहिरीं त तव्हां एजाज़ अली साहब तव्हां माना ॻाईंदा हुओ काफ़ी अरसे खां त भिटधणी जो तव्हांखे कीअं ख़्यालु आयो त मां उन जूं वायूं ॻायां या छा उहो कॾहिं खां तव्हांजो इहो थियो इन सां असां नंढड़ो सां वायूं त अलण फ़क़ीर दरगाह ते तमामु ॻाईंदो ॿियो लतीफ़ साईं जे असां दरगाह ते वञूं था त जेको लतीफ़ साईं ते ॻाईंदा आहिनि लतीफ़ साईं जो राग वेही उन मां ई असांखे थोरो सबक़ु मिलियो पोइ अलण फ़क़ीर खे ॿुधोसीं उन खां पोइ असांजे मोरे शहर जो फ़क़ीर सोडल लिगारी जेको हाणे ताज़ो विसाल थी वियो आहे असां मोहबत बि हूंदी पर मूंखे वणंदो हुयो ॾाढो माना हिकिड़ो राग जो ख़्यालु आहे दिलि जो हाणे हूं त मुंहिंजो उस्ताद बाबा गुलशेद तीणो हुनजो भाउ हींअर मुंहिंजो भाउ अदा दिलशेद तीणो सिंध जो वॾो नालो आहे उनखे बि ॿुधंदो आहियां पर सूफ़ी राग में मुंहिंजे पसंदि जा फ़नकार फ़क़ीर सोडल लिगारी ऐं अदा उस्मान सोलंगी इनखे आउं घणो ॿुधंदो आहियां पोइ सोडल साईं लतीफ़ साईं जूं जेके वायूं ॻायूं मूंखे मारे छॾियो हुन तमामु पोइ माना मुंहिंजो जेको तवजो थियो पोइ मुंहिंजे हर एल्बम में सूफ़ी एल्बम में लतीफ़ साईं जी हिकिड़ी ॿ वाई ज़रूरु मुंहिंजी हूंदी हर एल्बम में पोइ आहिस्ते आहिस्ते ख़बर पइजी त वाई सुकून बि आहे ऐं मोट बि मिले थी लतीफ़ जी ॿोली खे पूरी दुनिया में ॿुधो वेंदो आहे ऐं उन मां असांखे बि ॼाण मिलंदी आहे रसालो लतीफ़ साईं जो पढ़ंदो आहियां मूं वटि पियो हूंदो आहे साईं लतीफ़ साईं जो रसालो ऐं वली मोहम्मद फ़क़ीर जो लिगारी जो रसालो ऐं निंड मां उथंदो आहियां ते ऐं पढ़ंदो आहियां सुबुह जो लतीफ़ साईं खे ऐं फ़क़ीर वली मोहम्मद लिगारी छो उन मां असांखे नॉलेज मिलंदी आहे ॼाण इलाही मिलंदी आहे त छो जो उन में हर शइ लिखी पई आहे लतीफ़ साईं जे रसाले में बि लतीफ़ जा बैत आहिनि लतीफ़ साईं जूं वायूं आहिनि वरी हेठां माना बि लिखी पई आहे असांखे इलाही ॼाण मिले थी हूअं त असां ॻायूं था हाणे असां ऐं असां को कलाम ॻाए छॾियो हाणे हुनजी ख़बर ई असांखे कान्हे त उनजी माना कहिड़ी आहे ज़ेर ज़बर जो वॾो फ़र्क़ु थींदो आहे रसाले में लिखियल आहे सिंधी में इहो ॾाढो फर्स्ट क्लास जेको लतीफ़ सरकार जी शाइरी आहे जेको हुनजो सूफ़ीज़म मां तव्हां सूफ़ी शाइरी पढ़ी आहे तव्हांजी तबियत ते केतिरो असरु थियो आहे हुनजो इलाही असरु आउं त हाणे पंहिंजी नंढड़ियूं मुंहिंजूं पढ़ंदियूं आहिनि ऐं हाणे पीरियड शुरू कयो हुननि जो लतीफ़ साईं जे बैतनि खां वठी मुंहिंजो तव्हांखे लतीफ़ साईं जा बैत बि यादि करणा आहिनि ऐं वायूं बि यादि करणियूं आहिनि हू त मुंहिंजो नंढड़ो मूंसां गॾु आहे मुर्क महबूब अली जी बिल्कुलु हा उहो त गॾु आहे पर नंढड़ियूं मुंहिंजूं पढ़नि थियूं त हाणे यूनिवर्सिटी में मुंहिंजो आहे तव्हांखे लतीफ़ साईं जे रसाले खां ॼाण मिलंदी जॾहिं लतीफ़ जा बैत लतीफ़ जूं वायूं यादि कयो ऐं ट्यूशन वठंदो आहियां माना शाम जो लिखींदोमांनि मुंहिंजो सुभाणे तव्हांखे यादि ॿुधंदुसि वरी सुबुह जो माना जंहिंमहिल फारिग थींदा आहिनि ईंदा आहिनि स्कूल खां कॉलेज खां पोइ वरी ॿुधंदो आहियां मुंहिंजो वाह मूंखे यादि ॿुधायो दुआ कयो कोशिशि आहे त ऐं नंढड़ियुनि खे लतीफ़ साईं जे रसाले मां वाक़ुफ़ु कया इलाही ॼाण मिलंदी अॻिते हली हुननि जो फ़ाइदो आहे ऐं मुंहिंजो बि इहो आहे जो सुभाणे पोयां हूंदो त इहो ज़हन में लतीफ़ साईं सां वाॻियल हूंदा बिल्कुलु ॾाढी सुठी ॻाल्हि आहे तव्हां पंहिंजे औलाद जी अहिड़ी तरबियत था कयो भिटधणी जे शाइरी सां उनजी मीनिंग सां मतिलबु था पढ़नि त उन सां गॾु इलाही सुठी ॻाल्हि आहे मुंहिंजी गनवा उहा त माना कॉलेज में हुते पढ़ंदी बि आहे उस्ताद घुराईंदा हुआ गनवा अचे बैत ॿुधाए ॿी नंढी आहे रेशमा नाला त ॿिया वॾा अथनि कहिड़ा पर मुंहिंजो जेके नाला प्यार जा अथनि पंहिंजा उहे सॾींदो आहियां दुआ कयो त उनखे अलाह साईं इहो पंहिंजे कामयाबु मंज़िल ते वञनि ऐं मुंहिंजो नंढड़ो आहे मंसूर अली हा जंहिंजो शौक़ु आहे उहो बि तवजह ॾिए थो पढ़ंदो आहे रसाला वग़ैरह सुभाणे अलाह इलाही सुठी ॻाल्हि आहे तव्हां पंहिंजे जेको औलाद आहे हुनजी अहिड़ी सुठी तरबियत था कयो लतीफ़ सरकार जे वायुनि हुनजे मतिलबु ॿुधनि पिया भला हाणे तव्हां असांखे छा था ॿुधायो लतीफ़ साईं जंहिंजी वाई बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह
जेहा जे तेहा मुंह मारू मञिया मुझे ॾियूं मलीर में चूंडन मोक मिहा ओ मुंहिंजी आह इहा कॾहिं किराईंदी कोट खे संगारनि जी सार मुंहिंजो जीउ जोरे छॾियो ओ संगारनि जी सार मुंहिंजो जीउ जोरे छॾियो लोई वई लीड़ू थी मुदा मथे जावार नकी ओठी आयो नका ख़बर चार बहावल हिन बद में मुंहिंजी लदऊं की न संभार तन धनारन खां धार ऐं कटियां पई ॾींहं क़ैद में ओ दाद धनारन कोन कयो मुंहिंजो दाद धनारन कोन कयो ओ दाद धनारन कोन कयो मुंहिंजो दाद धनारन कोन कयो पहवारन खां पोड़े उमर मुंहिंजो दाद धनारन कोन कयो पहवारन खां पोड़े उमर मुंहिंजो दाद धनारन कोन कयो दाद धनारन कोन कयो मुंहिंजो दाद धनारन कोन कयो ओ दाद धनारन कोन कयो मुंहिंजो दाद धनारन कोन कयो पहवारन खां पोड़े उमर मुंहिंजो दाद धनारन कोन कयो पहवारन खां पोड़े उमर मुंहिंजो दाद धनारन कोन कयो मारू नरियत मलीर में अला मारू नरियत मलीर में मार नरियत मलीर में ला मार नरियत मलीर में ओ मारू नरियत मलीर में अला मारू नरियत मलीर ओ मारू नरियत मलीर में अला मारू नरियत मलीर में मींह वसी कंदा कोहे उमर मुंहिंजो दाद धनारन कोन कयो मींह वसी कंदा कोहे उमर मुंहिंजो दाद धनारन कोन कयो दाद धनारन कोन कयो मुंहिंजो दाद धनारन कोन कयो ओ दाद धनारन कोन कयो मुंहिंजो दाद धनारन कोन कयो पहवारन खां पोड़े उमर मुंहिंजो दाद धनारन कोन कयो पहवारन खां पोड़े उमर मुंहिंजो दाद धनारन
घोट लतीफ चे ओ अदियूं शाह लतीफ चए अला बिट जो घोट लतीफ चए ओ अदियूं शाह लतीफ चे भिट जो घोट लतीफ चे अदियूं शाह लतीफ चे भिट जो घोट लतीफ चे मुझो मारन शामिल होए उमर मुझो दाद दनारन कोन जो मुझो मारन शामिल होए उमर मुझो दाद दनारन दाद दनारन कोन जो मुझो दाद दनारन कोन ओ दाद दनारन कोन जो मुझो दाद दनारन कोन जो कहवारन का पोए उमर मुझो दाद दनारन कोन जो कहवारन का पोएड़े उमर मुझो दाद दनारन कोन जो वाह फ़क़ीर साईं वाह, इलाही ज़बरदस्त ॿुधायो, जहिड़ो दिली सुकून मिली वियो। जीअं त नाज़रीन हाणे असांजे प्रोग्राम में थियो आहे नंढड़ी साई जो टाइम, त असां सां जुड़िया रहिजो। वेलकम बैक नाज़रीन, मां तव्हांजी सैयद सदफ बुखारी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेराण में। जीअं त नाज़रीन तव्हां असांजो प्रोग्राम इंजॉय करे रहिया हूंदा ऐं ॾिसी रहिया हूंदा ऐं लतीफ़ साईं जूं वायूं ॿुधी रहिया हूंदा। जीअं त नाज़रीन फ़नकार एजाज़ अली ख़ासकेली जीअं चयो त हू पंहिंजे जेके बचड़नि ऐं नियाणियुनि पंहिंजे ॿारनि खे लतीफ़ सरकार जी शाइरी तर्जुमे सां पढ़ाईंदो आहे, ॿुधाईंदो आहे। ऐं मां तव्हांखे बि चवंदसि त पंहिंजी औलाद जी तरबियत था कयो त उनखे क़ुर शरीफ़ आहे जेको उहो तर्जुमे सां पढ़ायो ऐं लतीफ़ सरकार जूं वायूं शाइरी आहे उहो बि तव्हां तर्जुमे सां ॿुधायो त हुननि जी तरबियत सुठी थींदी, हूअ सिखंदा। ईअं न त जीअं अॼुकल्ह जी जनरेशन आहे हू राति जो जागे पई ऐं ॾींहं जो सुम्हे पई, ईअं न कंदी, हू सम्झंदी, हू सिखंदी त छा पियो चवे असांजो जेको मज़हब आहे या लतीफ़ सरकार जी वायूं छा पई चवनि, हुननि जी शाइरी छा पई चए। जीअं त नाज़रीन असांजे प्रोग्राम में अॼु आहे फ़क़ीर एजाज़ अली ख़ासकेली साहिब सां गॾु आहे, असां उन ॾे हलंदासीं ऐं असां उनखे चवंदासीं त हू असांखे हाणे छा पियो ॿुधाए। लतीफ़ साईं भाई है जी बिस्मिल्लाह। इहो तव्हां बहितरीनु चयो, क़ुर शरीफ़ पढ़िजे हमेशह औलाद खे पढ़ाई तर्जुमे सां ख़बर पवे न। जी बिल्कुलु। आउं बि इहो ई उस्तादनि खे बि चवंदो आहियां ऐं पंहिंजे नंढियूं क़ुर शरीफ़ पढ़ी आहे हाणे मुंहिंजो आहे हिन जी माना हिकिड़े वरी पोयां रिपीट कयो बिल्कुलु तव्हां ख़बर पवे। लतीफ़ साईं जो रसालो सॼो बाबा उन मां त आहिनि जी जी आहे तूं क़ुर शरीफ़ जूं हा साॻियो ई आहे जीअं क़ुर शरीफ़ चवे थो त लतीफ़ सरकार जूं वायूं बि साॻियो ई मतिलबु थो अचे। उहो ई आहे त लिखियो पियो आहिनि न, उहो मथां हेठां तर्जुमो लिखियो पियो आहे, भला होॾे ॾुखियाई थियनि थी त वरी हेॾा सवलो लॻो पियो अथनि। बिल्कुलु ॾाढी लतीफ़ सुठी साईं ॻाल्हि। भाई। त बिस्मिल्लाह तव्हां ॿुधायो। जी गुरम जई से सजणाया भगो मन सजो थियो गज गंडिया बेई पीड़ परे पई अचण साण अजीब जे इंदो सजण साईं अला मुंहिंजो इंदो ढोलण साईं ओ इंदो सजण साईं अला मुंहिंजो इंदो ढोलण साईं ओ इंदो सजण साईं इंदो सजण साईं मुंहिंजो इंदो ढोलण साईं इंदो सजण साईं अला मुंहिंजो इंदो ढोलण साईं इंदो सजण साईं अला मुंहिंजो इंदो ढोलण साईं सजण साईं इंदो सजण साईं मुंहिंजो इंदो ढोलण साईं इंदो सजण साईं अला मुंहिंजो इंदो ढोलण साईं इंदो सजण साईं अला मुंहिंजो इंदो ढोलण साईं।
हादी ॾेई हथड़ा अची चिकण मां चाढ़ींदो हादी ॾेई हथड़ा चिकण मां चाढ़ींदो हादी ॾेई हथड़ा अची चिकण मां चाढ़ींदो ईंदो सजण साईं अला मुंहिंजो ईंदो ढोलण साईं ईंदो सजण साईं अला मुंहिंजो ईंदो ढोलण साईं ओ ईंदो सजण साईं ईंदो सजण साईं मुंहिंजो ईंदो ढोलण साईं ईंदो सजण साईं अला मुंहिंजो ईंदो ढोलण साईं ईंदो सजण साईं अला मुंहिंजो ईंदो ढोलण साईं मथा लकन सातड़ो सही सलामत नींदो मथा लकन सातड़ो सही सलामत नींदो मथा लकन सातड़ो सही सलामत नींदो ईंदो सजण साईं अला मुंहिंजो ईंदो ढोलण साईं ईंदो सजण साईं अला मुंहिंजो ईंदो ढोलण साईं ओ ईंदो सजण साईं ईंदो सजण साईं मुंहिंजो ईंदो ढोलण साईं ईंदो सजण साईं अला मुंहिंजो ईंदो ढोलण साईं ओ ईंदो सजण साईं अला मुंहिंजो ईंदो ढोलण साईं उते अब्दुल लतीफ जो आदि हथ धरींदो उते शाह लतीफ जो आदि हथ धरींदो उते अब्दुल लतीफ जो आदि हथ धरींदो ईंदो सजण साईं अला मुंहिंजो ईंदो ढोलण साईं ओ ईंदो सजण साईं अला मुंहिंजो ईंदो ढोलण साईं ओ ईंदो सजण साईं ईंदो सजण साईं मुंहिंजो ईंदो ढोलण साईं ईंदो सजण साईं अला मुंहिंजो ईंदो ढोलण साईं ईंदो सजण साईं अला मुंहिंजो ईंदो ढोलण साईं सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह इलाही ज़बरदस्त इलाही ज़बरदस्त जीअं त नाज़रीन तव्हां इंजॉय करे रहिया हूंदा असांजो प्रोग्राम ऐं ॾिसी रहिया हूंदा ऐं लतीफ़ सरकार जूं वायूं ॿुधी रहिया हूंदा जीअं त मां वरी फ़क़ीर एजाज़ अली ख़ासकेली साहिब खे चवंदसि त असांखे का लतीफ़ सरकार जी वाई ॿुधाए कांगल ने ई कांग कांगल ने ई कांग मुझीरे महबूब के लालण लाई बीहड़ा ते सिटाणे सांग आरी अणांग वेठी विरह बसाया आए अरमान अजीबन जो मुखे नाल ननियाऊं आए अरमान अजीबन जो मुखे नाल ननियाऊं नाल ननियाऊं जिन चाका छजाऊं हो नाल ननियाऊं नाल ननियाऊं जिन चाका छजाऊं हो नाल ननियाऊं आए अरमान अजीबन जो मुखे नाल ननियाऊं ओ है अरमान अजीबन जो मुखे नाल ननियाऊं बावार
छोड़े छॾियाऊं नाल न नियाऊं बंबावार कुलनि ते छता छोड़े छॾियाऊं नाल न नियाऊं आए अरमान अजीबन जो मूंखे नाल न नियाऊं ओ आहे अरमान अजीबन जो मूंखे नाल न नियाऊं नाल न नियाऊं जिन चौका छॾियाऊं हो नाल न नियाऊं आए अरमान अजीबन जो मूंखे नाल न नियाऊं आए अरमान अजीबन जो मूंखे नाल न नियाऊं हुजे मुल्क मलीर में रत ते रुनाऊं हो नाल न दियाऊं हुजे मुल्क मलीर में रत ते रुनाऊं हो नाल न दियाऊं आए अरमान अजीबन जो मूंखे नाल न दियाऊं आए अरमान अजीबन जो मूंखे नाल न दियाऊं नाल न चौका छॾियाऊं हो नाल न नियाऊं आए अरमान अजीबन जो मूंखे नाल न नियाऊं ओ आहे अरमान अजीबन जो मूंखे नाल न नियाऊं नाजुक धागा नीह जा वेठे वटियाऊं हो नाल न नियाऊं नाजुक धागा नीह जा वेठे वटियाऊं हो नाल न नियाऊं आए अरमान अजीबन जो मूंखे नाल न नियाऊं आए अरमान अजीबन जो मूंखे नाल न नियाऊं नाल न चौका छॾियाऊं हो नाल न नियाऊं आए अरमान अजीबन जो मूंखे नाल न नियाऊं ओ आहे अरमान अजीबन जो मूंखे नाल न नियाऊं अदियूं शाह लतीफ़ जे विछड़िया गजाऊं हो नाल न नियाऊं बेटा जो घोट लतीफ़ जे विछड़िया गजाऊं हो नाल न नियाऊं आए अरमान अजीबन जो मूंखे नाल न नियाऊं आए अरमान अजीबन जो मूंखे नाल न नियाऊं नाल न चौका छॾियाऊं हो नाल न नियाऊं आए अरमान अजीबन जो मूंखे नाल न नियाऊं आए अरमान अजीबन जो मूंखे नाल न नियाऊं सुभान अल्लाह इलाही ज़बरदस्त जितन असां ॾिसूं नाज़रीन असां सां कॉल ते केरु आहे अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जी तव्हां केरु था ॻाल्हायो किथां था ॻाल्हायो दा छा था चवणु चाहियो जी जी अभी मां सलामत अली ज़रदारी पियो ॻाल्हायां सिजावल जी शहर जी खां अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम अदी छा चवणु चाहींदो तव्हां दा जी अदी छा चवणु चाहींदो तव्हां अदी जो कोई प्रोग्राम तव्हांजो हले पियो तमामु बहितरीन हले पियो जेको फनकार जेको गाए पियो लतीफ़ साईं जा जेके कलाम गाए पियो वीआईपी नमूने सां जेको हींअर लतीफ़ साईं जो उर्स मुबारक आहे इन जे मुनासिब सां को वीआईपी नओं को नगमो हुजे उहो असांखे ॿुधाइजो जी 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 हाज़िर हाज़िर जी महिरबानी जीअं त नाज़रीन असांजे प्रोग्राम सुबुह में रहण जो हिकिड़ी साल वञी थो नंढी साई ते असां सां जुड़िया रही
नेक नाज़रीन मां सैयद सदफ़ बुखारी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेराण में तव्हां सां गॾु। जीअं त नाज़रीन तव्हां असांजो प्रोग्राम इंजॉय करे रहिया हूंदा। जीअं त नाज़रीन असांजे प्रोग्राम सुबुह मेराण में अॼु जेको फ़नकार असां सां गॾु आहे उहो आहे सूफ़ी एजाज़ अली ख़ासकेली साहब। त मां उनखे चवंदसि त हू असांखे हाणे छा थो ॿुधाए। बाबा ही आउं जेको कलाम ॿुधायां थो तव्हांखे मुर्शिद शाह शहीद इनायत अल्लाह जोकदणी जन जो मेलो उर्स मुबारक उहो अॼु शुरू आहे ख़ैर जो जी 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 बिल्कुलु लतीफ़ साईं जन जी अॼु नेकेट्री आहे आख़िरी सही। हेॾां साईं हज़रत सूफ़ी शाह लतीफ़ बिठाई सूफ़ी शाह शहीद जी अॼु शुरूआत आहे। अच्छा उन्हनि जो उर्स मुबारक जे मौक़े ते मुंहिंजो मुर्शिद जे शान में गीत ॻायल आहे, मशहूरु बि आहे। अच्छा अच्छा असांजो त मुर्शिद जे मेले जो उहो ई पैगाम असां ॿुधायूं जेको मिलंदो आहे पंहिंजे शहीद जे मैदान ते। जी 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 ऐं जेके ॾिसनि पिया असांजे प्रोग्राम बिटशाह खां भाऊ दिलबर ख़ासकेली ऐं उनजा नंढड़ा जाड़ा ऐं साईं साहिबज़ादो शाह ऐं मुंहिंजो भाउ सलीम चन्ना ऐं अदा सरफराज़ अहमद चन्ना ऐं रेस अलीशर भट साहब ऐं अदा सजाद उनड़। हल मीरापुर जे मीर ॾे हल मीरापुर जे मीर ॾे जिते फैज़ मिले तो आम आदि पंहिंजे हथनि सां तो पुर प्यारे जाम मुल्कनि में मशहूर आहे त निर्मल संदो नाम त सूफ़ीअ जो गुलाम आहे बहावल अलस खां जॾां बि झोक शहर विच नसीब मिलम तॾहिं मार मनीअ नगारा आदि हिको हर्फ पढ़ायुमि समझ गिदुम सिर सारा हज़ार किताबां सिफ़त कोई कई नूर निज़ारा अब्द विचूं त अल्लाह ॾिठुम सुणा शाह रखियल सतार थियुम सिर सारा तो वक्त विञाई यार हली तूं झोक जो कर दीदा तो वक्त विञाई यार हली तूं झोक जो कर दीदा ओ झोक जो कर दीदार हली तूं झोक जो कर दीदार झोक जो कर दीदार हली तूं झोक जो कर दीदार जो वक्त विञाई यार हली तूं झोक जो कर दीदार जो वक्त विञाई यार हली तूं झोक जो कर दीदार ओ झोक जो कर दीदार हली तूं झोक जो कर दीदार झोक जो कर दीदार हली तूं झोक जो कर दीदार जो वक्त विञाई यार हली तूं झोक जो कर दीदार जो वक्त विञाई यार हली तूं झोक जो कर दीदार शाह शहीद इनायत अल्लाह हली ॾिस तूं सादरगाह शाह शहीद इनायत अल्लाह हली ॾिस तूं सादरगाह शाह शहीद इनायत अल्लाह हली ॾिस तूं सादरगाह जिते सूफ़िन जो सरदार हली तूं झोक जो कर दीदार जिते सूफ़िन जो सरदार हली तूं झोक जो कर दीदार ओ झोक जो कर दीदार हली तूं
दीदार छो तो वक्त विञाई यार हली तूं जोक जो कर दीदार छो तो वक्त विञाई यार हली तूं जोक जो कर दीदार मेलो लगे तो माह सफर में फिरत वारा अचो रहन पदर में मेलो लगे तो माह सफर में फिरत वारा अचो रहन पदर में मेलो लगे तो माह सफर में फिरत वारा अचो रहन पदर में ये ॾींहं चङा से चार हली तूं झोक जो कर दीदार ॾींहं चङा से चार हली तूं जोक जो कर दीदार ओ जोक जो कर दीदार हली तूं जोक जो कर दीदार साईं जोक जो कर दीदार हली तूं जोक जो कर दीदार छो तो वक्त विञाई यार हली तूं जोक जो कर दीदार छो तो वक्त विञाई यार हली तूं जोक जो कर दीदार मीरापुर में मुर्शिद मुंहिंजो त दिल आहियां तालिब तंहिंजो मीरापुर में मुर्शिद मुंहिंजो त दिल आहियां तालिब तंहिंजो मीरापुर में मुर्शिद मुंहिंजो त दिल आहियां तालिब तंहिंजो आका अब्द सतार हली तूं झोक जो कर दीदार आका अब्द सतार हली तूं जोक जो कर दीदार ओ जोक जो कर दीदार हली तूं जोक जो कर दीदार जोक जो कर दीदार हली तूं जोक जो कर दीदार छो तो वक्त विञाई यार हली तूं जोक जो कर दीदार छो तो वक्त विञाई यार हली तूं जोक जो कर दीदार रोज अलस्त खां खई गुलामी दर तहीं जो आहे सलामी रोज अलस्त खां खई गुलामी दर तहीं जो आहे सलामी रोज अलस्त खां खई गुलामी दर तहीं जो आहे सलामी बहावल बदकार हली तूं जोक जो कर दीदार बहावल बदकार हली तूं जोक जो कर दीदार ओ जोक जो कर दीदार हली तूं जोक जो कर दीदार जोक जो कर दीदार हली तूं जोक जो कर दीदार तो वक्त विञाई यार हली तूं जोक जो कर दीदार जो कर दीदार इलाही ज़बरदस्त इलाही ज़बरदस्त जी त नाज़रीन असां ॾिसूं असां सां फ़ोन कॉल ते केरु आहे अस्सलाम वालेकुम
वालेकुम सलाम। जी दादा केरु पिया ॻाल्हायो तव्हां छा था चवणु चाहियो ऐं किथां पिया ॻाल्हायो? ॻाल्हायां थो सोबतपुर बलूचिस्तान खां हाजी अवरान बुक्ती ॻाल्हायां थो। जी जी सुबुह मेहरान ॾाढो प्रोग्राम असांखे मुतासिर कयो आहे जेको ख़ान साहिब मिठाई जा ॻाल्हियूं कापियूं महिरबानी असां वेठा आहियूं एतिरो असांखे मुतासिर कयो। बाक़ी ख़ान साहिब खां सुवाल आहे त उन खां पुछा कर त क्या कयो वरितो हिकु त तुंहिंजो पुट ॿिया ॿ छोकिरा आहिनि उहो कंहिंसां उहे छा थींदा थी हिन शागिर्दनि जा उहे पंहिंजा औलाद थी। अच्छा 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 तव्हांखे जवाबु ॾिए थो फ़कीर एजाज़ अली रागिया जेको जी तव्हांजी महिरबानी। जी फ़कीर साईं तव्हां छा था चवणु चाहियो? वॼाए पियो मुंहिंजो पुटु आहे मुर्क महबूब अली जेको मूंसां गॾु हूंदो आहे ऐं ढोलक वारो मुंहिंजो सुभाणे फ़कीर जोड़ में हूंदो आहे जेको फ़कीर ज़ामिन अली मुंहिंजो शागिर्दु आहे गॾु वेठो आहे महबूब अली सां ऐं हेॾा परवेज़ अली मंगणा अदा इमदाद बाजी वारो उस्ताद वॾो सिंध में नालो आहे उनजो उस्ताद निज़ाक जो शागिर्दु आहे उनजो शागिर्दु आहे उस्ताद इमदाद उनजो ई बिरादर आहे परवेज़ अली ऐं फ़कीर एजाज़ टास्केली तव्हांजो नौकर आहियां बाबा। जी जी फ़कीर एजाज़ अली तव्हां पंहिंजे शागिर्दनि जी त ॻाल्हि कई भले तव्हां ॿुधायो जॾहिं तव्हां पंहिंजे उस्ताद सां गॾु हूंदा आहियो का अहिड़ी यादगिरी जॾहिं तव्हां पंहिंजे शागिर्दनि वांगुरु उन सां गॾु हुजो का अहिड़ी नंढड़ी का यादगिरी ॿुधायो असां सां शेयर कयो जेको जंहिं तव्हांखे क्वेश्चन कयो या असांजे नाज़रीन तव्हांखे ॾिसी रहिया आहिनि उनखे ॿुधायो। उस्ताद जो इहो ई हुकुम हुयो पहिरियां बाबा तालीम फस्ट नंबर तव्हां पंहिंजी तालीम उन खां बाद में तव्हां राग हाणे मुंहिंजो शागिर्दनि खे इहो आहे बाबा तालीम दीनी तालीम ऐं पंहिंजी तालीम सां ई अॻिते माण्हू ईंदो आहे निमाज़ पढ़ंदा आहिनि क़ुर शरीफ़ सबक़ वठंदा आहिनि ऐं पंहिंजो हींअर फस्ट ईयर में आयो आहे फ़कीर ज़ामिन अली महबूब अली ख़ैर जी BA कई आहे हाणे जेके साईं सरदार शाह असांजो मिनिस्टर आहे तालीम जो जंहिं आर्डर ॾिना वरी कुझु थोरियूं रुकावटूं आहिनि अला कंदो थी वेंदो उन म्यूज़िक टीचर महबूब अली बि आहे उन सां गॾु दुआ कयो। ज़बरदस्त भला तव्हां ॿुधायो त जेके पहिरें जॾहिं तव्हां शागिर्द हूंदा हुआ सिखंदा हुआ ऐं हाणे के शागिर्दनि में कहिड़ो फ़र्क़ु आहे तव्हां जी सुस्त हुआ तॾहिं जा शागिर्द या हाणे जा सुस्त आहिनि या कीअं? असां बाबा ॾिजंदा हुआसीं असांखे उस्ताद राग से कर माचिस जेको आहे न उन सां वॼाए उन सां हलाए अॼु जेको असांजा शागिर्द असां जी दुआ अथनि ख़ुशि हुजनि चवंदा हर शइ असांखे माना ॼण तयारु थी मिले। हमेशह ॾिस न उहो पलो खाईंदा आहियूं पाण पले में कहिड़ो ज़ाइको हूंदो आहे दरिया वहंदो आहे ॾिस लहवांद ते पलो वेंदो आहे वरी मथे माना जंहिं शइ में थोरी तकलीफ़ ईंदी त वरी उनजो फल मिठो मिलंदो। जी जी बिल्कुलु पर अॼु जेको आहे शागिर्द चवंदा त असांखे हर शइ ठहियल ठुकियल मिले तकलीफ़ न अचे तकलीफ़ न ॾिसंदो तव्हांखे ख़बर कीअं पवंदी लाज़मी आहे मेहरान TV ते अचण जे लाइ मार्फत मूंखे खपी केरु वठी आयो हूंदो मूंखे रागी फ़कीर एजाज़ अली साहब तव्हां सुबुह मेहरान प्रोग्राम लाइ छा मैसेज ॾींदो जेके नाज़रीन असांजा ॾिसी रहिया आहिनि ऐं तव्हां हिसो आहियो असांजे प्रोग्राम जो मेहरान बिल्कुलु मेहरान TV जी असांजो पंहिंजो घर आहे त मैसेज ॾियो असांजे जेके मैसेज इहो आहे तक़रीबन त मेहरान TV ते मैसेज तव्हांखे मिलंदो आहे हर कलाक खां पोइ पर असांजो इहो ई मैसेज आहे नफ़रतूं बिल्कुलु ख़तमु कयो ज़िंदगी मुख़्तसिर आहे ऐं पंहिंजे औलाद खे तालीम ॾियो तालीम खां सवाइ इंसानु अॻिते कोन ईंदो ऐं दीनी तालीम लाज़मी क़ुर शरीफ़ पढ़ायो ॿारनि खे पर तर्जुमे सां ख़बर पए ॿार खे त हिन सूरत जी हिन आयत जी माना कहिड़ी ख़बर छा आहे ऐं पाण में मोहबत कयो नफ़रतूं ख़तमु कयो। लतीफ़ साईं बैत आहे सूफ़ी साफ़ कयो धोई वर्क जो तंहिंखां पोइ थियो जीअरे पसण पिरीअ जो वरी लतीफ़ साईं चयो आहे सूफ़ी लाकूफ़ी कोन भांयसि केरु मंझाई मंझ विढ़े पधर नायसि पेर जिनी साणस वेर थिए तनी जो वाहरू माना ॾिसो केॾी ॻाल्हि ऐं माना हर बैंत इन में सम्झाणी वॾी आहे ॾाढो सुहिणो पैगाम ॾाढो सुहिणो नफ़रतूं बिल्कुलु ख़तमु कयो ज़िंदगी मुख़्तसिर आहे मोहबत ॾियो मोहबत वठो हमेशह तव्हां मोहबत ॿिए खे ॾींदो मोहबत तव्हांखे मिलंदी। इलाही बहितरीन पैगाम असांजे नाज़रीन लाइ ऐं तव्हांजी महिरबानी तव्हां असांखे टाइम ॾिनो ऐं जेके तव्हांजा शागिर्द आहिनि पूरे सथ जी महिरबानी जेको असांजे प्रोग्राम सुबुह मेहरान खे टाइम ॾिननि जे त नाज़रीन असांजो प्रोग्राम सुबुह मेहरान जो हाणे थो वक़्तु ख़तमु थिए ऐं सुभाणे पाण वरी गॾु हूंदासीं
त वेंदे वेंदे फ़क़ीर एजाज़ अली रागी संगे तव्हां छा था ॿुधायो? लतीफ़ साईं जी काफ़ी आहे उन जी लाइ। त नाज़रीन हाणे असांजे प्रोग्राम जो वक़्तु थिए थो ख़तमु। सदाईंगर मुंहिंजो बिरादर आहे अदा फयाज़ अली ऐं अदा सजाद अली ऐं नंढो भाउ परवेज़ अली, भाउ सिकंदर खोसो बिल्डर ॾिसनि पिया प्रोग्राम। राण लतो बिन रात, राण लतो बिन रात, राण लतो बिन रात, राण लतो बिन रात, मूंखे वेठे वरह लॻे या, मूंखे वेठे वरह लॻे या, राण लतो बिन रात, राण लतो बिन रात, राण लतो बिन रात, राण लतो बिन रात, मूंखे वेठे वरह लॻे या, मूंखे वेठे वरह लॻे या, राण लतो बिन रात, राण लतो बिन रात, राण लतो बिन रात, राण लतो बिन रात। कंवल चूंडी जस काक जा, कंवल चूंडी जस काक जा, आए कंवल चूंडी जस काक जा, कंवल चूंडी जस काक जा, ओ फिर पुटी फिर बात मिया, ओ फिर पुटी फिर बात मिया, मूंखे वेठे वरह लॻे या, मूंखे वेठे वरह लॻे या, राण लतो बिन रात, राण लतो बिन रात, राण लतो बिन रात, राण लतो बिन रात, मूंखे वेठे वरह लॻे या, मूंखे वेठे वरह लॻे या, राण लतो बिन रात, राण लतो बिन रात, राण लतो बिन रात, राण लतो बिन रात। आओ अव्हां जी आहियां, आओ अव्हां जी आहियां, ओ कहिड़ी पुछो था ज़ात मियां, ओ कहिड़ी पुछो था ज़ात मियां, मूंखे वेठे वरह लॻे या, मूंखे वेठे वरह लॻे या, राण लतो बिन रात, राण लतो बिन रात, राण लतो बिन रात, राण लतो बिन रात। अदियूं शाह लतीफ़ जे बिट जो घोट लतीफ़ जे, अदियूं शाह लतीफ़ जे बिट जो घोट लतीफ़ जे, ओ डाक्टर दी तुम दात मियां, ओ डाक्टर दी तुम दात मियां, मूंखे वेठे वरह लॻे या, मूंखे वेठे वरह लॻे या, राण लतो बिन रात, राण लतो बिन रात, राण लतो बिन रात, राण लतो बिन रात, मूंखे वेठे वरह लॻे या, मूंखे वेठे वरह लॻे या,
तो बिन राह